किथे आई दिलदार अजकल असांखे लिफ्ट ही ना है तुझो कम थी वेंदो रईस मूंखे रुगो 4 ॾींहं मोहलत ॾे बस। अरे जेको 20 ॾींहनि में कम कोन थियो आहे वो 4 ॾींहनि में कीअं थींदो? मूंखे त सम्झा थोरो। अड़े तो असांखे बेवकूफ़ समझो या कमजोर समझो थई तो जानूअ ते हमलो करे एड़ो मुर्स माण्हू ही सब मां जानू सां नया विड़ो ता भले मूंखां कसम वठो साख वठो जानू सां छो विड़ंदुसि? कसम जी ॻाल्हि न कर। असां चोर चकार माण्हू रोज सव कसम खणंदा आहियूं। अड़े वठोस विछोस गाॾीअ में न रईस ता ईअं न कयो ता मूंखे मोहलत त ॾियो न मां तव्हांजो कमु करे वेंदुसि। मोहलत जो वक्त खत्म थी वियो जवाब गाड़ी में कामी तू वरी छो आयो आहीं? तोखे तो तुंहिंजा पैसा मिली विया या वरी दरिया खान तोखे बीणा पैसा ॾेई असांखे मारण लाइ मोकिलियो आहे? न शमू न, मां तोसां ॿ चार ॻाल्हियूं करण आयो आहियां, तोखे मारण न। छा तो दरिया खान जो कम खलास करे छॾियो? शमू दरिया खान तो जरूर मरंदो पर फिलहाल जिंदा है। त पोइ असां वटि छो आयो आहीं? दोस्ती करण। दोस्ती करण? हाँ, दरिया खान जे मारण लाइ जेके तव्हां पैसा ॾिना उन्हनि मां कुछ पैसा मां खपाए छॾिया आहिनि ऐं बकाया पैसा तोखे वापसी ॾियण आयो आहियां। इन जो मतलब त तू दरिया खान के न मारींदे? दरिया खान के तो जरूर मारींदुसि छो तो हुन मूंसां धोखो कयो हा। धोखो? तोसां? हाँ, दरिया खान मुंहिंजो एतिरो ई दुश्मन आहे जेतिरो तुंहिंजो। तूं रुगो शमू एतिरो कजांइ जो दरिया खान शहर अचे त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर कजांइ। दरिया खान तुंहिंजो दुश्मन छो थींदो? दरिया खान मूंखे तुंहिंजे मारण जी सोपारी ॾिनी हुई ऐं पोयां पुलिस मोकिले छॾी हुई त जीअं पुलिस अची मूंखे मारे ऐं इहा ख़बर बि न पए त ॾोह कंहिं करायो हो। शमू तोखे ख़बर आहे त उन ॾींहुं छा थियो हो? बीरा कामी रईस दरिया खान जे साले शमू के मारे आयो आई। सूबेदार साहब हूं कुछ ना कयो। छो न कयो थई? वन शमू के मारे अच। छा सूबेदार साहब ही तू छा तो चई? नको मूं ॾोह कयो आ नहीं कंदुसि। छा इहो ॾोह न आहे? रईस दरिया खान खां 5 लख रुपया वठी वियो आई शमूअ खे मारण जे लाइ। हाणे शमू खे बिना मारण जे वापस पियो वञी। तूं कानून जो रखवालो आई जां पाथारीदार? बजाए कानून जी पासदारी करण जे तूं मूंखे कानून तोड़ण जी सलाह पियो ॾी? हाँ, इन करे जो रईस दरिया खान मूंखे तुंहिंजे मारण जे लाइ 10 लख रुपया ॾिना आहिनि। पर मुंहिंजो हिकु शर्त थी त पहिरियां ई शमू खे मारी। तोखे इहा ख़बर न आहे
मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। धोखो, सब कामीअ सां धोखो। दरिया खान, हाणे तूं घणो वक़्तु ज़िंदा कोन रहंदे। अरे छा थो चई? हल थाणे ते, तोखे मां टिकटिकी ते चाढ़ियां। तो पंहिंजा 5 लख ॿोड़े पंहिंजी जान बचाई, पर मूंखे छा मिलियो? मुंहिंजा 10 लख ॿुधी विया न। चलो वठी हलो थाणे ते। धोखो, दरिया खान मूंसां धोखो कयो। दरिया खान खे त मां ज़िंदा कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि ज़िंदा। त पोइ जेल मां कॾहिं आज़ाद? अॼु ई मूंखे बिग बॉस थाणे मां छॾायो। बिग बॉस? केरु आहे बिग बॉस? उहो ई बिग बॉस। तूं समझी त वई हूंदीअ न, तव्हांजो पुराणो वाकिफ़कार आहे शमशाद बेगम। उन ई त मूंखे मोकिलियो आहे तव्हांखे पैसा ॾियण ऐं तव्हां सां दोस्ती करण। शमू, बेहोश थियण खां बहितर आहे तूं हली आराम कर। आलिया, आलिया, कामी, हथ छॾ छोकिरी जो। शराब जे आॾो शबाब अचे त छॾण ते दिल चवंदी शमशाद बेगम। छॾ मूंखे। छॾ मूंखे। किथां थी थदी वधी सोणी। मां चवां थी छॾ मूंखे। शमू, शमू। शमू कता सकते। आखिर असां औरतन केड़ो ॾोह कयो आहे? मर्दन जे कयल गुनाहन जी सज़ा असां औरतन के छो थी मिले? अती आलिया जो केड़ो ॾोह हुयो? असांजो सिर्फ इहो ॾोह आहे
त असां कमज़ोर आहियूं। जंगल जो इहो कानून आहे त ताक़तवर कमज़ोर खे मारींदो आहे। हाणे ईअं न थींदो। मूंखे ताक़तवर थियणो पवंदो। सुम्ही रहो अदी। जेकॾहिं समाज में जीअणो अथई न त पंहिंजूं निंड्रूं न दुनिया वारनि जूं निंड्रूं फिटाए। आखिर हे बाहूं केसिताईं बुटियूं रहंदियूं? हिननि बाहुनि में सतरंगियूं चूड़ियूं छो न आहिनि? कॾहिं शामिर तो चवे त मीरा मुंहिंजी आहे, कॾहिं नूरल तो चए त ससी मुंहिंजी आहे, कॾहिं बहादुर तो चए त ससी मुंहिंजी आहे, हुअ मुंहिंजी आहे, हीअ मुंहिंजी आहे। आखिर ही सभु कुझु छा आहे? जेकॾहिं मीरा चवे थी त दिलावर मुंहिंजो आहे त मीरा कारी आहे, किनी आहे, कार आहे। ससी आखिर ईअं छो आहे ईअं? सुम्ही रहो अदी। किथे घर वारा न जागी पवन। सुम्ही रहो हाणे। कर ख़बर बेगा तोड़ा तो खैर आए न? सरदार साईं मूंसां त ख़ैर आहे, पर ख़बर पई आहे दिलदार खे दरियाखाने जा माण्हू अगवा करे विया आहिनि। छा चई? अरे बेगा दिलावर वटि न पैसो न पाई न ही हुनजी का हुन सां ज़ाती दुश्मनी, पोइ दरिया खान दिलदार खे छो अगवा कराईंदो? सरदार साईं सबब ई त मूंखे ख़बर न आहे, पर दिलदार अगवा थी वियो आहे। सरदार साईं शायदनि गाॾी सुञाती आहे। गाॾी दरिया खान जे पुट बहादुर खान जी आहे। बेगा दरिया खान सां ॻाल्हाए था ॾिसो। जी सरदार साहब। दरिया खान मुंहिंजी ख़ामोशीअ खे कमज़ोरी न समझ। जेकॾहिं तुझे दिमाग़ में हवा भरियल आहे न उहा कढी छॾ। वरी मूंखां का ग़लती थी आहे छा? न तूं ग़लती किथे कंदो आहीं? तूं त हाणे ग़लतान मथां ग़लतान कंदो आहीं। तो ॾोह कयो आहे दरिया खान, ॾोह। सरदार साईं मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? मुंहिंजे बाग़ जे चौकीदार दिलदार खे छो अगवा करायो अथई? न सरदार साईं, मुंहिंजे त मलाइकनि खे बि ख़बर कान्हे। मूं वटि सबूत आहे। मां इहा हवाई ॻाल्हि न कंदो आहियां। ठीकु आहे सरदार साईं, मां जांच करायां। बाक़ी इहो कमु मुंहिंजे हथ ज़बान सां न थियो आहे। 2 ॾींहंनि जे अंदरि जांच करे ॿुधाए, न त अदा पलिया
सवेर होटल ॾांहुं गुज़र थियो तो तव्हां वारो छोकिरो असलम उते बीठो पियो कमाए। अदा अञा छोकिरे जी पढ़ण जी उमिरि आहे। वरी जो छोकिरे खे होटल ते थामन धोईंदे थी ॾिसां पोइ त बसि मूंखे ॾाढो ॾुख थियो। ॾाढो छा कजे पेट बि त पालणो आहे। घर सुखियो थिए त वरी पढ़ायूं। अदा पलिया ॿुधो अथमि त छोकिरे उथारण जो इरादो कयो थी। हा जी धीअरूं परायो थियण हूंदियूं आहिनि केसि ताईं घर में विहारींदुसि। अदा पलिया इहो त तूं सही थो चईं पियो पर मिट्री माइट्री ॾिसी वाइसी कजाए। तंहिंखां पोइ हाशिम जी रिहाईअ जो इंतज़ार ज़रूर कजाए। अजी हाशिम जल्दाज़ा थी वेंदो। वकील खे ज़रूरी कागज़ ऐं पैसा बि ॾेई आया। मथां वरी सरदार साईं खे मिनत करे आया। अलाह जल्द मसलो हल करे। हा त हा जंहिंजो रब तंहिंजो सभु रखियल आहे अथई। पथरा जहिड़ी कचे तड़ी मुंहिंजा फ़कीर चौधारियूं फिरंदा था वतन पिया। दिलि जाए कर सभु सणाई थींदी। अदा मां हाणे हलाए थी पई। न खाए थी न पिए थी सॼो ॾींहुं मुंहुं सजायो खट ते वेठी आहे। ज़रीना करे त करे छा। मासी गैबात जो असर त कोन थी वियो अथसि। गैबात त पंहिंजी जाइ ते पर मामलो कुझु ॿियो थो नज़र अचे। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था रहनि। कुछ भी न थियो आहे। बस पंहिंजी किस्मत ते थी रहो। किस्मत बि रुगो असां ग़रीबनि जी छो ख़राब आहे। अमीरनि जी किस्मत छो नथी ख़राब थिए। अमीरनि जी बि थींदी हूंदी असांखे कहिड़ी ख़बर। छोरी दिलावर घर अचण छॾे ॾिनो आहे भला इन करे त कोन थी रोई। उन लाइ छो रोवंदी। दिलावर को चाचे जो पुट अथसि छा। अलाए माई छोरी खे जवानी मथे ते चढ़ी वई आहे। थी सघे थो दिल ई दिल में दिल ॾे वेठी हुजेसि। ज़रीना करे त करे छा। खुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾियो। तोबा में तोबा छोरी त छिती थी पई आहे। अधी मिड़ई पई थी कम खां नटाए। ज़रीना करे त करे छा।
हटी परे थी तू मुझे दुश्मन नहीं दिलदार मां तुझो दुश्मन आया तू पाजे सिर जो पाण दुश्मन आई मुखे तुझी मदद की जरूरत ना है मैं ठीक कया तू हलण का हलाक आई तोखे ते छडींदुस न तोखे जंग जा जानवर खाई वेंदा ये तू मुझे दुश्मन ना है तो तुम मुखे अगवा छो कयो सफ़ा को चरियो आहे हाणे छडी शिकवा शिकायत हल त तुंहिंजी मलम पटी हली कराया अच अज कम ते तो वञी छा हाँ दुश्मन जे धक जा असर घटिया है उनजे करे रोजी करण थो हाँ वरी वेचारी आलिया उन ही वेशी जानवर जे वर चढ़ी वई जावेद कुछ करे आलिया जे भाइरन के इतलाह कर हाँ इन वेशी जानवर शमूह के भेण आलिया जा भाइर ही खत्म कदा जावेद हाणे त शमू इन शहर में तो रहे त पोइ असीं पंहिंजे ॻोठ छो था रहूं ॻोठ रही छा कंदासीं मां हिते शहर में तो कमाया तू अकेली ॻोठ में कीअं रहंदी तू ॻोठ हली हारपो कजां न शमा मूंखां हाणे हारपो कोन थींदो ठीक आ पर अदी आलिया जे भाइरन के इतलाह त कर न सुभाणे ॿई हलंदासीं पंहिंजे ॻोठां चकर पिण ईंदासीं ऐं हिते आशम वारनि जे ॻोठ बि हलंदासीं हाँ साईं ठीक आ हाणे मां वञा थो कम ते तू पंहिंजो ख्याल रखजांइ अम्मा असलम अॼु सवेर होटल ते वियो छा हाँ चए पे तो होटल जो मालिक देर करते कावड़ पे करे हाँ नौकर तो नौकर आहे मालिक जी मञणी पवंदुसि पर ॾुख इहो अथमि त असलम स्कूल खां वेही वियो आहे बाबा चाचे हाशम जी ज़मानत थी वञे त पोइ असलम खे स्कूल मोकिलींदासीं ज़रीना करे तो करे छा चयोमांसि तो होटल जी मजदूरी छॾे तो स्कूल वञ पर चई तो बाबा जेल मां मोटी अचे पोइ स्कूल वेंदसि बाबा चाचा हाशम जी ज़मानत जो थियणी हुई त पोइ देर जो सबबु छा अम्मा चवनि था त जेको जज साहब ज़मानत खणंदो न उहो डिघी मोकल ते वियल आहे जॾहिं अचे उन जी जगह ते ॿियो को साहब नथा रखी सघनि हाँ अम्मा थी सघे थो का सरकार जी मजबूरी हुजे जंहिंजे करे साॻे साहब जे मोटण जो इंतज़ारु करणो पवंदो